मोरो ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंध मां जितां सिंधी अल्ताफ़ सुमरो की रिपोर्ट मुताबिक़ मीरपुर माथेलो जो शहीद साफ़ी नसरुल्लाह गडानी जी अमड़ अम्मा पठाणी पंहिंजे लॻते जिगर जी असल कातलनि जी गिरफ़्तारी जे लाइ वज़ीर आला हाउस कराची जे साम्हूं एहतजाज लाइ काफ़िले जी सूरत में मीरपुर माथेलो खां कराची लाइ रवानो थी विख विख ते काफ़िले जो शानदार इस्तक़बाल कयो वियो। काफ़िलो मोराई बाईपास ते पहुतो जिते ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन फॉर्म HRPF मोरो के जनरल सेक्रेटरी साफ़ी गुलाम दस्तगीर पप्पू माशी साफ़ी सिंधी अल्ताफ़ सुमरो जी सिंध कौमी महासुमरो के सदर जगदीश कुमार नवीद जोखियो फनकार अब्दुल रऊफ़ मक्सी ऐं दिलदार चौहान पारां अम्मा पठाणी के काफ़िले जो शानदार इस्तक़बाल किया। अम्मा पठाणी के अजरक पाराया विया। उन मौके ते अम्मा पठाणी चो त जेसीं ताईं असल जवाबदार सरदार ख़ालिद लुंड उन जे पुटनि शहबाज़ लुंड नूर मोहम्मद लुंड ऐं ॿियनि जी गिरफ़्तारी ताईं वज़ीर आला हाउस कराची जे साम्हूं एहतजाजी धरणो जारी रहंदो। उन वधीक चो त घोटकी पुलिस उन महल ताईं कुछ भी नाहे कयो। क़त्ल में मुलविस असल जवाबदारनि जी बदली ॿिए कंहिं गिरफ़्तार कियो वियो आहे ऐं मीरपुर माथेलो पुलिस जवाबदारनि जी धुर बणियल आहे। आख़िर में काफ़िले में मौजूद माण्हुनि पारां सख्त नारेबाज़ी कई वई ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कियो वियो। आख़िर में HRPF मोरो जे जनरल सेक्रेटरी साफ़ी गुलाम दस्तगीर पप्पू माशी पारां काफ़िले में शरीक औरतुनि मौसूम ॿारनि ऐं मर्दनि खे सुपर सलातीन होटलनि मोरो ते नाश्तो कराए काफ़िले खे कराची तरफ़ रवानो उन अमड़ मोरे पहुची सिंध की तारीख़ अदा कई है। शहीद नसरुल्लाह गडानी जी अमड़ सॼी सिंध जी अमड़ है। एक वो वाक़ियो तव्हांखे ख़बर हुई माई चेंदो हुई अॼु इहा अमिया असांजी पठाणी कराची पहुचंदी इहा बि माई चेंदो करे ॾेखारींदी ऐं सिंध जे उन गदारनि खे ॿुधाईंदी त जेका ललकार शहीद नसरुल्लाह गडानी कई उहा ललकार कराची में पहुचंदी ऐं उन खून आहिनि ई कोन के जेके पुलिस में पेश कनि। असल कातिल केरु आहिनि? असल कातिल ख़ालिद लुंड, शहबाज लुंड, नूर मोहम्मद लुंड। अच्छा, मीरपुर माथेलो ऐं घोटकी पुलिस जो छा किरदारु आहे? उन जो कुछ भी कोन्हे असांजे कारण अॼु ताईं कुछ न कयो। हाँ भाई वींगार वांदा पिया आहिनि वॾेरनि जेको तव्हां धरणो पिया हणो कराची केतिरा ॾींहं हलंदो? अमा धरणो जेसिरे ताईं असांजो हक़ न थींदो ओतिरे ताईं वेही रहंदासीं। ठीकु आहे।